जी सॼे मुल्क डोला केस्तें जैकबाबाद आमदे सिंधी सकाफत डे केस्तें भरपूर अंदाजाम केस्तें एंदी केस्तें वरना केस्तें नौजवान फिर भी हमा केस्तें मनाए नगा ए वक्त माँ केस्तें एक केस्तें डीसी जो काम मौजूद है एंदा केस्तें एक केस्तें में बलोच सिंधी केस्तें वरना केस्तें मौजूद हैं बे इशाई फोला कनो ए वसी सकाफता केस्तें छे तरीका केस्तें मने नगा तान से जी सजा बलोच भायर 2 मार्च वारो डी मल्हाईंदा आहिनि पंहिंजो जश्न है पंहिंजी सकाफ़त के उजागर करण जे लाइ पटका पाए करे पूरी दुनिया के ॿुधाइनि त बलोच क़ौम हिकिड़ी अमन पसंद क़ौम आहे। उन तरीक़े सां असांजो जेको 4 डिसंबर वारो आहे असां सिंधियुनि जो क़ौमी ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। अॼु तव्हां ॾिसो बशीर साहब तव्हां सॼी जैकाबाद जे अंदरि तव्हांखे हर गली हर घटी में तव्हांखे जश्न जो समा नज़र अचे थो, छो जो सिंधी क़ौम हमेशह जेको आहे अमन पसंद रही आहे। सिंध धरती जेको आहे ओलिया पैदा कया आहिनि, सूफ़ी पैदा कया आहिनि, जंहिंमें कलंदर लाल शाहबाद हुजे, सचल सरमस्त हुजे, अब्दुल्ला शाह गाज़ी हुजे ऐं केतिरा ई जेके मखदूम बिलावल हुजे ऐं उन खां अलावा दौलियो दरिया ख़ान हुजे। सिंधी माण्हू अमन जो पैगाम ॾिनो आहे, हमेशह मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। अॼु असां पंहिंजो क़ौमी ॾींहुं मल्हायूं था, नयूं टोपियूं पातियूं, नयूं अजरका पातियूं ऐं नवां कपिड़ा पाए करे असां पूरी दुनिया में इहो पैगाम ॾियूं था त सिंधी क़ौम हिकिड़ी अमन पसंद क़ौम आहे। अॼु तव्हां वश न्यूज़ जे हवाले सां मां इहो पैगाम ॾींदुमि, जिथे बि असांजा सिंधी रहनि था उनखे ईद जो ॾींहुं मल्हाइनि ऐं पंहिंजी क़ौम खे जेको आहे तालीम ॾियनि। जॾहिं तालीम ॾींदा असां दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं था, दुनिया सां जेको गॾु हली सघूं था। हमेशह अॼु असांजो क़ौमी ॾींहुं आहे। सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, टोपी ज़िंदाबाद, अजरक ज़िंदाबाद। सिंधी असांजो डे आहे, माशाअल्लाह ॾाढी असांखे ख़ुशी थिए थी, मल्हायूं था माशाअल्लाह। ईअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे, असां बि ईद वांगुरु मल्हायूं था, ॾाढी ख़ुशी थिए थी। अॼु असीं ईद जी तरह ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं त अॼु असांजे सकावत जो ॾींहुं आहे। असीं दुनिया खे ये मैसेज ॾियणु चाहियूं था पिया त पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ सिंधी रोडनि ते निकिता आहियूं। असीं वश न्यूज़ जे तरफ़ां ये मैसेज ॾियणु चाहियूं था पिया दुनिया खे त जिते बि सिंधी रहनि था पिया पंहिंजी औलाद खे तालीम ॾियनि। तालीम खां बग़ैर शऊर न आहे। तालीम आहे त सिंध आहे, तालीम आहे तभी असीं आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद, सिंध जिंदाबाद। जी शुमा केस्तें एक केस्तें सिंधी वरनाई केस्तें हवारष्ट तो इशाई हमें गुशगा माँ केस्तें वसी केस्तें सकाफत रोचार केस्तें भरपूर अंदाजाम केस्तें मने नगो माँ केस्तें वसी केस्तें सकाफतार उजागर खना खातरा वसी केस्तें सिंधी केस्तें हमा केस्तें लिबासा केस्तें हमा केस्तें जेबतन खनौ केस्तें वक्ती रोचार केस्तें फुल केस्तें भरपूर अंदाजाम केस्तें माँ केस्तें मने नगो सजी सिंध में रहंदड़ दुनिया में जिथे जिथे असांजा सिंधी भाइर रहनि था सभिनि खे बशीर अहमद बलोच जे तरफ़ां एकता जूं पूरी वश न्यूज़ जी टीम जे तरफ़ां एकता जूं लख लख उन्हनि खे वाधायूं, उन्हनि खे मुबारकूं हुजनि। वीडियो जर्नलिस्ट वज़ीर अहमद सां गॾु बशीर अहमद बलोच, वश न्यूज़, जैकबाबाद।